लीडर टीवी के प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख अज असां ॻाल्हायूं था सिंध के उस्तादन के हवाले से जेके गुज़रियल केतरनि ॾींहंनि खां सिंध असेंबली ए कराची प्रेस क्लब के ॿाहिरां एहतजाजी हालत में आहिनि गुज़रियल 4 ॾींहंनि खां 4 चकरनि में हुननि जा कई माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि अॼु वरी जॾहिं हुननि सिंध के वॾे वज़ीर मोहतरम साईं मुराद अली शाह साहब के ऑफिशियल या सरकारी रिहाइशगाह या सिंध चीफ मिनिस्टर हाउस के पासे अचण की कई त हुननि सां पुलिस जेको वर्ताव कयो आहे जेको उन्हनि खे ज़ख़्मी कयो आहे जेको उन्हनि खे गिरफ़्तार कयो आहे वो सभु जो सभु जेको आहे वो सवाइ ॾुख जे सवाइ अज़ियत जे सवाइ ईज़ा जे सवाइ पीड़ा जे ॿियो कुझु बि नथो ॾेई सघे। मुंहिंजो पंहिंजो ज़ाती ख़्यालु ही आहे त सिंध जी सरकार खे ऐं ख़ासि तौर साईं मुराद अली शाह साहब खे ज़ाती तौर ते हिन सॼे मामले खे ॾिसी ऐं बिना देरि इहो मामिलो हल करणु खपे। बिल्कुलु ईअं हल करणु खपे जीअं इन खां अॻु मुख़्तलिफ़ ॿिया कॉन्ट्रेक्ट ते जेके मुलाज़िम आहिनि उहे 2013 खां वठी अॼु ॾींहं ताईं थींदा आया आहिनि। ही उस्ताद या हेड मास्टर 937 ॼणा उहे पंहिंजो पाण खे पको करण जे मुतालबे ते क़ाइमु आहिनि ऐं उन्हनि जो चवणु आहे त कंहिं बि अदालत हुननि खे इहो न चयो आहे त हिननि खे नौकरियुनि मां कढो, बल्कि हैदराबाद जी अदालत त साफ़ तौर चई छॾियो आहे त हिननि खे नौकरियुनि मां नथो कढी सघिजे ऐं कराची जी अदालत इहो चयो त हिननि मां जेके बहितर न आहिनि उन्हनि खे कढियो वञे ऐं उन्हनि खां वरी वापसी इम्तिहान वरिता वञनि, पर जेके बहितर आहिनि उन्हनि खे रखियो वञे। उस्तादनि जो मुतालबो ही आहे त जीअं ॿियनि महकमनि ॿियनि खातनि में तव्हां 17 ग्रेड जा गज़ेटेड ऑफिसर चीफ मिनिस्टर साहब या सिंध असेंबली या काबीना हिकु आर्डर सां उन्हनि खे बहाल कयो ऐं उन्हनि जूं नौकरियूं हमेशह जे लाइ रेगुलर करे छॾियूं, तीअं असांखे बि पको कयो वञे। आउं ज़ाती तौर सिंध जे वॾे वज़ीर खे, ज़ाती तौर ते सिंध जी काबीना खे, ज़ाती तौर सिंध जी असेंबली खे गुज़ारिश थो कयां त उस्तादनि जे हिन मामले खे आम मामिलो कंहिं बि मामले में न सम्झणु खपे, कंहिं बि हालत में न सम्झणु खपे। ऐं हीउ जेको पुलिस वर्ताव थी करे इन पुलिस खे बि इहा ॻाल्हि सम्झणु खपे ऐं बक़ौल उस्तादनि जे त असां सां वर्ताव ईअं थी पुलिस करे ॼण असां इंडिया जा के दहशतगर्द हुजूं। ज़ाहिर आहे उहे असांजा उस्ताद आहिनि ऐं हिन ई सिंध जा ॼावा आहिनि। हिननि ई 4 सालनि में हुननि मुख़्तलिफ़ टेस्टूं पास करे मुख़्तलिफ़ मरहनि मां मुख़्तलिफ़ छाणियुनि मां क्रास थींदा उहो हाणे इन हंधि पहुता त 4 सालनि खां पोइ वरी हिकिड़े नए हुकुमार इहा ॻाल्हि अची वई त जेको बि ऑफिसर गज़ेटेड ऑफिसर हूंदो उहो सिंध पब्लिक सर्विस कमीशन मां पार थी पोइ ईंदो। जॾहिं त उस्तादनि जो चवणु आहे त जेके बि 2013 खां वठी 2019 ऐं 20 ताईं जेके बि उस्ताद जेके आहिनि उहे बहाल थिया आहिनि, उन्हनि बहाल थियल ऑफिसरनि जो जेको अंग आहे, जेके बि ऑफिसर बहाल थिया आहिनि मुख़्तलिफ़ खातनि में उन्हनि जो अंग बि हज़ारनि जे तादाद में आहे। ऐं मां आख़िर को ॿुधायां त जेके लेक्चरार इन खां अवल भर्ती थिया आहिनि उहे 2013 में 17 ग्रेड में थिया, डॉक्टर 17, 18 ऐं 19 ग्रेड में थिया ऐं मुख़्तलिफ़ जेके ॿिया वेटनरी डॉक्टर आहिनि, ॿिया डॉक्टर मुख़्तलिफ़ स्पेशल कैडर जा 17, 18, 19 में वेटनरी डॉक्टरनि खां सवाइ जेके कॉल सेंटर एजेंट सॾिबा आहिनि उहे BS या बेसिक स्किल जेको आहे उहो 16 उन्हनि जा बि जेके आहिनि 2021 में उहे रेगुलराइज़ ऐं प्रोमोट थिया आहिनि ऐं उन्हनि खे असिस्टेंट कमिश्नर जे उहिदे ताईं बि रखियो वियो आहे। साॻे नमूने एग्रीकल्चर जे जेके कॉन्ट्रेक्ट ते मुलाज़िम आहिनि 2013 जे एक्ट तहत उहे 2018 में रेगुलर थिया आहिनि। हैदराबाद बदीन ऐं जामशोरे जा जेके डॉक्टर आहिनि, IT ऑफिसर आहिनि, डिप्टी डिस्ट्रिक्ट अटार्नी लॉ डिपार्टमेंट जा जेके आहिनि उहे बि 45 ॼणा उन में शामिल आहिनि जिन खे
2013 जे एक्ट तहत 2015 में जेको आहे रेगुलराइज़ कयो वियो आहे। फिशरीज़ जा असिस्टेंट डायरेक्टर आहिनि, सब्जेक्ट स्पेशलिस्ट आहिनि ऐं उहे बि 17 ग्रेड जा आहिनि। अहिड़े नमूने सां ॿिया जेके एग्ज़ेम्प्टेड कया आहिनि प्रमोशन 17, 18, 19 ऐं 20 जा, उहे बि 48 ऑफिसर आहिनि। असिस्टेंट डायरेक्टर आहिनि एग्रीकल्चर डिपार्टमेंट जा, या डायरेक्टर IT आहिनि होम डिपार्टमेंट जा। होम डिपार्टमेंट जे डायरेक्टर IT जी पोस्ट जेका आहे उहा बि प्रमोशन में अची वई। हिननि उस्तादनि जो चवणु आहे त असां 4 सालनि खां स्कूलनि में पढ़ायो आहे ऐं असां रिज़ल्ट ॾिनो आहे ऐं उते तालीम वधी आहे जिते असांजी तक़ररी थी। असांजी ॿी का बि डिमांड कान्हे, ॿी का बि घुर कान्हे, को बि मुतालबो कोन्हे, पर असां साफ़ लफ़्ज़नि में सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि ई था कयूं त ॿियनि 9 उस्तादनि खे तव्हां सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे थ्रू आणे असांखे जेकॾहिं नौकरियुनि मां बेघर कंदव त पोइ ही जेके हज़ारे घर आहिनि उन्हनि में जेका एहतिजाज जी चिणग या दुखी भिंभट थी वेंदी त उनजो पोइ अवां छा कंदव। हुननि जो चवणु आहे त पुलिस खे बि ख़्यालु करणु खपे ऐं हुननि इल्ज़ाम हयो आहे त 50 लेडी टीचर ऐं 100 मर्द टीचर जेके आहिनि उहे हिन सॼे मामले में अॼु गुम थिया आहिनि ऐं कुझु खे गिरफ़्तार कयो वियो आहे, कुझु खे ज़ख़्मी कयो वियो आहे। हुननि घुर कई आहे त इहे समूरा उस्ताद जेके आहिनि उहे ज़ाहिर कया वञनि। आउं सम्झां थो त सिंध जे वॾे वज़ीर खां वठी सिंध जी काबीना, सिंध जी असेंबली खे ही मामिलो बिना देर हल करणु घुरिजे ऐं ही वक़्ताइतो मामिलो बि आहे, ही इंसानी मामिलो बि आहे, ही रूह खे रहंडू पाईंदड़ मामिलो बि आहे। ऐं जेकॾहिं इहो सभु कुझु नथो थिए तव्हां हिकिड़े लम्हे जे लाइ सोचो त हज़ारे घरनि में सिंध जे पुलिस जे लाइ, सिंध जी सरकार लाइ जेको तासिर पैदा थींदो हूंदो, उन तासिर खे, उन ज़ख़्म खे कहिड़ी मरम सां अवां भरींदव। इन करे मरमनि जो इंतज़ारु करण जे बदिरां, ज़ख़्म ॾियण ऐं चहक ॾियण जे बदिरां सभ खां बहितर ॻाल्हि इहा ई आहे त इन्हनि उस्तादनि खे विहारे उन्हनि सां ॻाल्हियूं करे उन्हनि मां जेके बि पाइदार कामयाबु उस्ताद ऐं लेडी टीचर्स आहिनि उन्हनि सभिनी खे बहाल कयो वञे त उन सां सरकार जी नामाचारी बि वधंदी ऐं इहा ॻाल्हि बि थींदी त ही समूरा उस्ताद जेके आहिनि इहे रोडनि ऐं रस्तनि ते बि न हूंदा, एहतिजाज ते बि न हूंदा, प्रेस क्लबनि में बि न हूंदा ऐं मीडिया में बि न हूंदा। कंहिं ॿिए प्रोग्राम में वरी हाज़िर थींदासीं लीडर टीवी जे पारां। अल्लाह भाई। हम असातिज़ा हैं। असातिज़ा वो लोग होते हैं जो तालीम देते हैं, शऊर देते हैं, ये माशरा तरतीब देते हैं। उस माशरे के साथ जमहूरियत के दावेदार पीपल्स पार्टी ये हशर कर रही है हमारे साथ। आज का ये इशू है आपके सामने, आप देख सकते हैं कि यहाँ पे किस कदर नाइंसाफ़ी चल रही है सिंध के अंदर। आप ये देखें कि कितने सारे स्कूल यहाँ पे हम प्रूफ कर सकते हैं जो गो स्कूल हैं, उनकी तरफ तो कोई नहीं सोचता। यहाँ कितने बच्चे तालीम से महरूम हैं उन गोठों के अंदर जिनके अंदर बड़ी बड़ी इमारत बनी हुई हैं, लेकिन वो खाली पड़ी हुई हैं। अगर आपको इतना ही ज़्यादा एहसास है तो प्लीज़ पहले गोठों के अंदर जाएं और जो गो स्कूल हैं उनके अंदर उस्ताद दें, जो कि जिनके अंदर ना तो तालिब इल्म है ना ही उस्ताद है, लेकिन जहाँ पे पढ़ाई हो रही है आप उसी को ख़त्म करना चाहते हैं। आप साफ साफ क्यों नहीं कहते कि आप चाहते क्या हो? क्या हमारे मुल्क से, हमारे मुल्क के बच्चों से, सिंध के बच्चों से आप तालीम छीनना चाहते हो? अगर यही आपका मकसद है तो आपको अवाम जो है कामयाब कभी नहीं होने देगी। इसमें 22 दिन से हम एहतजाज कर रहे हैं, रोडों पर हैं। सिंध की बेटियां रोडों पर हैं, सिंध के पढ़े लिखे नौजवान और लड़कियां रोडों पर हैं। खुदारा हमारी सुनो। हम एक सिंपल सी गुजारिश लेकर CM हाउस रवाना हुए और पुरअमन हमारा एहतजाज था। पुलिस हमारे ऊपर इस तरह टूट पड़ी जैसे कोई हम इंडिया के दहशतगर्द आए हुए। भाई आपने उस्तादों के साथ अगर ये रवैया रखा है तो आम आदमी की तो न जाने क्या होगा, उसको तो आप क्या कर रहे होगे। और हमारा मुतालबा
मुतालबा तो बहुत सिंपल सा था, भाई हम मेरिट के ऊपर आए हैं, हमने अपने आपके स्कूलों में काम किया है, हम गरीब के बच्चे को पढ़ाना चाहते हैं, हम तो अपनी ईमानदारी से ड्यूटी कर रहे हैं। 4 साल से आपने हमारे खिदमत ली, हमने जो है ना बार बार उनसे मुतालबा किया। जब आप मान रहे हो असेंबली के फ्लोर पर, हर फ्लोर पर आप मान रहे हो कि हम बहुत अच्छे हैं, पढ़े लिखे हैं, हमने डिलीवर करके दिखाया है, तो हमें कंफर्म क्यों नहीं कर रहे हो? हम सीएम के हाउस की तरफ अपने जायज़ मसले रेगुलेशन के लिए कर रहे थे, क्योंकि हमें टर्मिनेट किया जा रहा है, हमारी सीट पे दोबारा टेस्ट लेकर हमें नौकरी से जो है बर्खास्त किया जा रहा है। अपनी जॉब की रेगुलराइजेशन के लिए एहतजाज कर रहे हैं। 1 मार्च से 15 मार्च तक हमने केपीसी पे एहतजाज किया, वो भी पुरअमन एहतजाज था, लेकिन कोई सुनने नहीं आया, किसी ने हमें मुज़ाकरात के लिए नहीं बुलाया। इसके बाद फिर हम 16 मार्च से लेके आज 7वां रोज़ हो गया, सिंध असेंबली के गेट पे हम लोग वहाँ पर हैं, रातें भी हमारी वहाँ पे गुजर रही हैं, हम वहीं पे ठहरे हुए हैं, लेकिन सीएम साहब को कोई फ़र्क नहीं पड़ता, वो उन्होंने बात करने के लिए आए ही नहीं। हमारा मुतालबा यही है कि सीएम साहब हमसे मिले, उन्होंने हमारी कोई सुनवाई नहीं हुई, तो हम उनके सीएम हाउस की तरफ मूव कर रहे थे और ये पुरअमन मार्च था, लेकिन इन्होंने हम पर लाठियाँ बरसाई, हमारी फीमेल एचएम्स को अरेस्ट किया है, उनके साथ बदतमीज़ी की है, मेल एचएम्स को अरेस्ट किया। हमारा मुतालबा है जल्द से जल्द इन तमाम असातिज़ा को रिहा किया जाए और हमें जल्द से जल्द हमारी जॉब पर रेगुलराइज किया जाए।